राधे गोविंद हरे मदन गोपाल। राधे राधे गोविंद हरि मदन गोपाल। मदन गोपाल मदन गोपाल मदन गोपाल मेरो मदन गोपाल। हाँ मेरो मदन गोपाल। कन्हैया की आंखें हिरण सी नशीली। कन्हैया की आंखें हिरण सी नशीली। कन्हैया की शोखी कली सी रसीली। कन्हैया की शोखी कली सी रसीली। कन्हैया की छवि दिल उड़ा लेने वाली। 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 कन्हैया की सूरत लुभा लेने वाली। कन्हैया की सूरत लुभा लेने वाली। कन्हैया की हर बात में एक रस है। कन्हैया की हर बात में एक रस है। कन्हैया का दीदार सीमी कफस है। कन्हैया का दीदार सीनी कफस है। यानी जादू जो पिंजरो सीमी कफस। ये भजन लिखवा मुसलमान भक्त चौ हरे राम। जय मुसलमान विधर्मिन कहीं भी अगर भगवान के प्रेम सां निहारियो तो भगवान उन्हनि खे भी अपनाए वरतो। उहे भी भगवान जा थिया। उन्हनि ते भी भगवान कृपा कई। जंहिं भी श्रद्धा सिक सां भगवान जे चरणनि जे साम्हूं पंहिंजो समर्पण कयो। कन्हैया का दीदार सीमी कफस है। कन्हैया का दीदार सीमी कफस है। वो ग्वालिन का माखन चुरा कर जो भागे। 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 वो लाई शिकायत यशोदा के आगे। वो लाई शिकायत यशोदा के आगे। कहा तेरा मोहन कहा तेरा मोहन चुराता बहुत है। कहा तेरा मोहन चुराता बहुत है। लुटाता भी है पर सताता बहुत है। लुटाता भी है पर सताता बहुत है। कई एक घर में जो पहले खड़ी है। एक घर में जो पहले खड़ी है। यशोदा से सब बारी बारी लड़ी है। यशोदा से सब बारी बारी लड़ी है।
तभी नाग हाँ नंद का लाल आया। अभी नाम आनंद का लाल आया। कयामत सी चलता हुआ चाल आया। कयामत सी चलता हुआ चाल आया। इंदे ही भगवान छा चयो सफ़ाई ॾिनी ऐं इल्जाम गोपिन ते ही लगायो। कहा दूर से झूठ कहती है माता। कहा दूर से झूठ कहती है माता। इसी ताक में ये तो रहती है माता। इसी ताक में तो ये रहती है माता। शिकायतें अर्जा मजा किन के सस्ते। कहीं जाऊं तो रोक लेती है रस्ते। कहीं जाऊं तो रोक लेती है रस्ते। न शब को मिला हूँ न दिन को मिला हूँ। न शब को मिला हूँ न दिन को मिला हूँ। शब यानी रात, न रात जो मिलवा न डीह जो मिलवा। महीनों के बाद आज इनसे मिला हूँ। महीनों के बाद आज इनसे मिला हूँ। महीनों के बाद आज इनसे मिला हूँ। महीनों के बाद आज इनसे मिला। ओ राधे राधे गोविंद हरि मदन गोपाल। 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 मदन गोपाल मदन गोपाल मेरो मदन गोपाल। 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 राधे राधे गोविंद हरि 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 मदन गोपाल। चंदा की चांदनी में यमुना के तीरे। चंदा की चांदनी में यमुना के तीरे। ओ चंदा की चांदनी में यमुना के तीरे। चंदा की चांदनी में यमुना के तीरे। मस्ती से बांसुरी बजाए धीरे धीरे। मस्ती से बांसुरी बजाए धीरे धीरे। मधुबन के कुंजन में मनहर की बातें। मधुबन के कुंजन में मनहर की बातें। वो छोटे से कन्हैया की ऊंची ऊंची बातें। छोटे से कन्हैया की ऊंची ऊंची बातें। हाय मदन गोपाल मेरो मदन गोपाल। 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 मदन गोपाल मेरो मदन गोपाल।
मदन गोपाल मेरो मदन गोपाल, मदन गोपाल मेरो मदन गोपाल, चंदा की चांदनी में यमुना के तीरे, चंदा की चांदनी में यमुना के तीरे, मस्ती से बांसुरी बजाए धीरे धीरे, मस्ती से बांसुरी बजाए धीरे धीरे, हाँ मस्ती से बांसुरी बजाए धीरे धीरे, मस्ती से बांसुरी बजाए धीरे धीरे। बोलो राधे राधे श्याम राधे, राधे राधे श्याम राधे, गोविंद राधे राधे राधे, गोपाल राधे राधे राधे, नंदलाल राधे राधे राधे, ओ श्याम राधे राधे राधे, श्री कृष्ण राधे राधे राधे, रसराज राधे राधे राधे, गजराज राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोपाल राधे राधे राधे, श्याम राधे राधे राधे, श्री कृष्ण राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, श्याम राधे राधे राधे, कृष्ण राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, गोविंद राधे राधे राधे, राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्याम सुंदर अर्जुन जी महाराज की, श्री भगवद गीता की। सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो। गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक पूरा 14। अनन्य चेताः सततं यो मां स्मरति नित्यशः। सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनी। योगिनः माहिनः। भगवान अर्जुन जी के चयन था त जेको योगी पंहिंजी मुंह में अनन्य चित सां मूंखे निरंतर स्मरण कंदो आहे, उहो योगी मूंखे सहज ई प्राप्त थी वेंदो आहे। जेको रोज लगातार भगवान खे यादि कंदो हिकु चित सां निरंतर, उहो भगवान खे जल्दी भी मिलंदो ऐं सरलता सां भी। उनखे वधीक तकलीफ़ सहणी न पवंदी। हा, वॾा वॾा यज्ञ, वॾा वॾा तपस्याऊं न करणी पवंदियूं। बसि यादि करे, निरंतर यादि करे, चाहे घर में, दुकान में, बाज़ार में, मकान में। दिल भगवान सां जुड़ियल हुजे, तन काथे भी हुजे, मन जुड़ियल हुजे। चओ हरे राम। जनाबाई ॾिसो, कणक पीसे थी त भगवान अची था वञनि, हा न। चओ हरे राम। जेके भी कमनि में लॻल पिया आहिनि, सेन महाराज कीर्तन था ॿुधनि भगवान जो सत्संग, त भगवान उन जो शरीर धारण करे राजा जी सेवा निपटाए था अचनि, छो जो उहे भगवान जे भक्तीअ में लॻल आहिनि। एॾी वॾी जिम्मेदारी भगवान खां वधीक केरु संभाले सघंदो। असां चवंदा आहियूं असांखे ॾाढी जिम्मेदारियूं, इन करे भगवान जो भॼन नथा कयूं। ऐं भगवान जिम्मेदारी भक्तनि जी निभाईंदा आहिनि, बसि जंहिंजे लाइ असांखे टाइम कोन्हे, फुर्सत कोन्हे। चओ हरे राम। अॻिते भगवान चवनि था, परम सिद्धीअ खे प्राप्त महात्मा जन मूंखे पाए करे वरी दुखनि जे घर क्षण भंगुर पुनर्जन्म खे वरी प्राप्त न थींदा आहिनि। ध्यान जो भाई, भगवान चवनि था परम सिद्धि यानी भगवान खे पाए करे, भगवान जी निरंतर भक्ति पाए, प्रेम पाए करे, भगवान जे वैकुंठ खे पाए करे, अहिड़ा संत महात्मा वरी
जन्म न वठंदा आहिनि। कहिड़ो जन्म? दुखनि जो घर। भगवान चवनि था हे जेको जन्म मरण आहे इहो दुखनि जो घर आहे, दुखालय आहे, क्षण भंगुर आहे। समय कीअं गुज़री वेंदो आहे तव्हां पाण चवंदा आहियो। ॾिसो त बचपन कीअं गुज़री वई, पतो ई न पियो। असां पाण खेॾंदा हुआसीं हिते, हा न, कीअं बचपन गुज़री वई पतो ई न पियो। असां नंढा हूंदा हुआसीं त असांजी मम्मी 2 चोटियूं कंदियूं, मुंहिंजियूं न, ईअं माताऊं चवंदियूं। अॼु असां पंहिंजे ॿारनि जी चोटी थी कयूं, त इहो छा आहे? क्षणभंगुरी त जीवन आहे। त भाई भगवान चवनि था अहिड़ो क्षणभंगुर पुनर्जन्म कीअं हवा जे झोके जे समान गुज़री थो वञे। वरी उन में माता जे गर्भ में दुख, जन्म वठण में दुख, वरी नंढे में वॾो थिए, ओहो कई तरह जी समस्याऊं, कॾहिं बीमारी, कॾहिं मान, कॾहिं अपमान, कॾहिं तिरस्कार, वरी उन खां पोइ ॿुढापो, वरी रोग, बीमारियूं, वरी मृत्यु। ही कहिड़ो जीवन आहे? इन करे इन संसार जो नालो आहे दुखालय। छा नालो आहे? दुखालय। जहिड़ी तरह सां औषधालय में छा मिलंदियूं? दवाऊं मिलंदियूं। शिवालय साम्हूं असां वटि तव्हां दर्शन करे रहिया, उते केरु वेठा आहिनि? शंकर भगवान। औषधालय में दवाऊं मिलंदियूं, विद्यालय में विद्या मिलंदी आहे, त अहिड़ी तरह सां दुखालय में दुख मिलंदा आहिनि, हा न। जेको जंहिंजो मकान आहे उते उहा ई त शइ मिलंदी। ॿुधायो न भाई। तंहिंजे करे हिन दुखालय में असां मरी मिटी था वञूं। कोई बि नथो चाहे त मां मरां, जीअंदो ई रहां। इन करे भगवान खे पाए करे उते माण्हू खे शरीर बि ओड़ो मिलंदो आहे, अजर अमर अविनाशी, जंहिंमें कॾहिं ॿुढापो बि न ईंदो आहे, मृत्यु बि न ईंदी आहे, बीमारी बि न ईंदी आहे। ऐं एतिरी ॻाल्हि न आहे, मन जी पीड़ाऊं बि न ईंदियूं। असांखे काई बि, मान लो शरीर बढ़िया आहे, रोटी बि मिले थी, धन बि आहे घर में, कोई कमी कोन्हे, पर छा आहे? मन उदास आहे। छो? हा मुंहिंजो अपमान थी वियो, मूंखे हिन 4 ॻाल्हियूं चई छॾियूं, मुंहिंजे मन जी आश पूरी न थी, अॼु मुंहिंजो मन ॾाढो उदास आहे, मन में ॾाढी कुंठ आहे। उते इहे बि बीमारियूं न हूंदियूं। तॾहिं त हुनजो नालो आहे वैकुंठ। विगत कुंठा इति वैकुंठ, जाते कोई कुंठा कोन्हे, मानसिक कोई भी तकलीफ़ कोन्हे, आनंद ई आनंद आहे। तॾहिं त भगवान जो नालो परम आनंद, सतचित आनंद, सचिदानंद, रसो वैसह, रसावतार, प्रेमावतार, युगल सरकार। इन करे वरी संत महात्मा भगवान खे पाए, भगवान जे धाम खे पाए, वरी जन्म मरण में कोन ईंदा आहिनि। मामू पेत्य पुनर्जन्म दुखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गता। हरे राम। ऐं हाणे भगवान चवनि था भाई कि हे अर्जुन, ब्रह्मा जी जे लोक तक जेके भी लोक आहिनि सभु अचण वञण वारा आहिनि, पुनरावर्ती। परंतु हे कुंती पुत्र अर्जुन, मूंखे पाए करे वरी पुनर्जन्म न थींदो आहे, छो जो मां कालातीत आहियां। भगवान केरनि? कालातीत, यानी काल धन अतीत। संधि विग्रह कंदव त हिकिड़ो शब्द आहे काल, ॿियो अतीत। काल यानी समय, काल यानी मृत्यु, अतीत यानी उन खां जेको अलॻि आहे, उन खां अलॻि ई आहे पहिरियों, काल खां पहिरियों। यानी काल खे भगवान बणायो आहे, भगवान खे समय न बणायो आहे। कोई ईअं नथो पुछी सघे, चई सघे कि भगवान कॾहिं खोइनि, सिंस नो डेट ऑफ बर्थ। तव्हां चवंदो जन्माष्टमी त मल्हाईंदा आहियूं, श्री रामनवमी त मल्हाईंदा आहियूं। हा, भगवान त 2 महीने जी अष्टमी तिथीअ ते राति जो 12 बजे मथुरा नगरीअ में भगवान देवकी मैया वसुदेव बाबा वटि प्रकट थिया आहिनि। कई बार प्रकट थिया आहिनि, पहिरियों बार थोड़ी थिया आहिनि। हा, कई बार भगवान द्वापर युग में ईंदा आहिनि, प्रकट थींदा आहिनि। त्रेता में राम जी बणिजी ईंदा आहिनि,
पहिरियों बार थोड़ी आहिनि, इहा थोड़ी न डेट ऑफ बर्थ आहे, ये त लीला जी बर्थ आहे इहा। हा, या डेट ऑफ बर्थ न आहे, DOL डेट ऑफ लीला बर्थ आहे। थितवार ना जोगी जाने रुत माह ना कोई, जा करता सिरठी को साजे आपे जाने सोई। चवनि था गुरु नानक देव महाराज भगवान जी त ॻाल्हि छॾियो, दुनिया कंहिं बणाई आहे ब्रह्मा जी खे पतो न आहे त केरु संसार जा माण्हू पतो लॻाईंदा, कहिड़े वैज्ञानिक खे ताक़त है कि पतो लॻाए सघे। दुनिया, हा, सृष्टि, योगी वॾा वॾा न ॼाणनि। चओ हरे राम। ब्रह्मा जी भी तलीन थी वेंदा आहिनि, वरी ब्रह्मा जी खे भगवान प्रकट कंदा आहिनि। ओतिरो समय महाप्रलय हूंदी आहे, ब्रह्मा बाबा के भी पतो ही ना है ना। थित वार, थित यानी डेट, वार यानी डी, ना कोई जाने, रुत माह ना कोई, थितवार ना जोगी जाने, वड़ा वड़ा योगी भी न जान। रुत केड़ी हुई, मौसम केड़ो, महीनो केड़ो, अरे भाई एड़ा अनंत ब्रह्मांड भगवान जे रोम रोम में खेडंदा रहंदा आहिनि। रोम रोम प्रति राजे कोटि कोटि ब्रह्मंड। बस एक ही लाइन चओ खणी, हरि अनंत हरि कथा अनंता। चओ हरि राम। ॾाढा वीचारा माण्हू इन ई करे पोयां हूंदा आहिनि, उहे इहो पतो लॻाईंदा आहिनि भॻवान कीअं आहिनि, छो आहिनि, कॾहिं खां आहिनि, दुनिया कीअं बणाई भॻवान, छा थियो। एॾो गहराईअ में जेकी ॻाल्हि ब्रह्मा जी खे पतो न आहे उहा पतो करणु चाहींदा आहिनि, ऐं उन्हनि जो समाधान केरु करे। उनखे इहा ई ॻाल्हि सम्झजे त हरि अनंत आहे, भगवान जे महिमा जो अंत कोन्हे। बसि तव्हांखे जेकी ॻाल्हि सम्झणी आहे उहा आहे कि हरि मुंहिंजो आहे। हरि है कैसा मैं ना जानू, मैं तो जानू प्रीतम मेरा। मां उन जी आहियां, हो मुंहिंजो आहे, बसि हो मुंहिंजो आहे, पंहिंजो आहे। मुंहिंजो उन सां प्रेम आहे, हुनजो मूं सां प्रेम आहे, बसि ॻाल्हि ख़तमु। चओ हरे राम। तॾहिं त गोपियूं चवनि थियूं न, असां भॻवान सां थोरी न प्रेम कयो आहे, असांखे भॻवान थोरी खपे, असांखे श्री कृष्ण खपे। भॻवान आहे त ठीकु आहे, उहो गायूं चारण वारो आहे त ठीकु आहे, हा न। असां निर्गुण निरंकार सगुण साकार ईश्वर परमेश्वर महेश्वर इन्हनि सां प्रेम न कयो आहे, असां कृष्ण सां प्रेम कयो आहे। असांखे उहो ई खपे। हे तुंहिंजी ज्ञान जी ॻाल्हि हिते हलण वारी न आहे। चओ हरे राम। इहो चइबो आहे प्रेम। अगरि तव्हां चवंदो असां ईश्वर सां प्रेम कयो आहे त चवंदो ईश्वर आहे त कुझु त भैया असांखे बि ॾे, हा, राजा बणाए महाराजा बणाए रिद्धि सिद्धि ॾे, कुझु त ॾे भॻवान असांखे। भगवान मूं कुछ भी न खपे, केवल भगवान खपे। हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। 8 अध्याय जे 16 श्लोक में श्री कृष्ण भगवान चवनि था कि हे अर्जुन, ब्रह्मा जे लोक तक भी जेके माण्हू पहुची वेंदा आहिनि वरी जनम मरण में ईंदा आहिनि। हे कौन्तेय, मूंखे पाए करे वरी पुनर्जन्म न थींदो आहे, छो जो मां कालातीत आहियां। ऐं हे सभु ब्रह्मा आदि जा जेके लोक आहिनि इहे काल जे वश में आहिनि, इन करे अनित्य आहिनि, सीमित आहिनि, सदा रहण वारा कोन्हनि। हिकिड़ी थींदी आहे प्रलय जंहिंमें संसार ख़तमु थी वेंदो आहे, हिकिड़ी थींदी आहे महाप्रलय जंहिंमें ब्रह्मा जी भी भगवान में लीन थी वेंदा आहिनि, ब्रह्मा जी भी। चओ हरे राम। त हाणे ॿुधायो, सभिनि खां हेठि जेको लोक आहे उहा तलातल वितल सुतल रसातल, हा न। वरी वितल अतल सुतल लोक, पाताल खां मथे वरी अचो मृत्यु लोक, वरी मथे वञो त स्वर लोक, भुवर लोक, महरलोक, जनलोक, तपलोक, ठीकु आहे। ब्रह्मलोक जेको आहे, हाणे ब्रह्मलोक तक सभु अचण वञण वारा आहिनि। त कंहिं बि देवता जी पूजा कंदो, देवता जेसि ताईं आहे तेसि ताईं तव्हां आहियो, पोइ त वरी उहो लोक ई न रहंदो, पर असां काॾो रहंदासीं। इन करे भाई पंहिंजो इष्ट बणाइणो अथव, पंहिंजो प्रीतम बणाइणो अथव त नंदलाल खे बणायो, भगवान कृष्ण खे बणायो।
छो जो भगवान चवनि था मूंखे पाए करे वरी पुनर्जन्म न थींदो आहे। ब्रह्मा जी जे लोक तक सभु अचण वञण वारा यानी जन्म मरण वठण वारा ई रहंदा आहिनि। आ ब्रह्म भुवन लोकाः पुनरावर्तनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। मूंखे पाए करे वरी पुनर्जन्म उन जो न थींदो आहे। चओ हरे राम। इन करे सावधान थी वञनि जेके भॻवान खे नथा मञनि, केवल देवताउनि जी पूजा था कनि। उन्हनि खे कुझु बि मिली वञे, राजाई मिली वञे, लोक सुधरी वञे बढ़िया, ऐं मरण खां पोइ पंहिंजे देवता जे लोक में बि वञनि, लेकिन अमर न थी सघंदा। वरी उन्हनि खे माउ जे गर्भ में अचिणो ई पवंदो, माता जे गर्भ में वरी जनम वठिणो ई पवंदो। वरी काॾे वेंदा अॻो बि गारंटी कोन्हे, हा न। इन करे लालच में न अचिजे भाई, भगवान जी शरण वठी करे भगवान जी भक्ति कजे। हाणे भगवान ॿुधाइनि था हिसाब किताब ध्यान जो भाई। भगवान चवनि था ब्रह्मा जो जेको हिकिड़ो ॾींहुं आहे न, उनखे 1000 चतुर्युगीअ जे उमिरि वारो चइबो आहे, ठीकु आहे। ऐं राति बि उन्हनि जी 1000 चतुर्युगीअ जे समय वारी थींदी आहे। इन समय खे, इन समय सारणीअ खे, टाइम टेबल खे जेके माण्हू तत्व सां यानी गहराईअ सां ज्ञान सां ठीक ठीक ॼाणनि था, उहे योगी जन काल जे तत्व खे सम्झण वारा आहिनि, हा न। मतां सम्झो त ईसवी सन जेको हले थो 2026 एतिरो ई आहे, हा न। उन्हनि जे लाइ त 2026। अरे ब्राह्मणनि खां पुछो त घणो समय थियो आहे, घणा करोड़ साल थिया आहिनि, घणा अरब साल थिया आहिनि। ये धरती जॾहिं हाणे ठही आहे, उहो ब्राह्मण रोज़ हिसाब किताब कंदा अथव। जम्बू द्वीपे भारत वर्षे, हा न। जॾहिं जम्बू द्वीप हूंदो तॾहिं खां वठी पोइ वरी भारत वर्ष, अखंड भारत, वरी हाणे भारत। ये एशिया वेशिया सभु हिकु ई भारत हूंदो। अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश, हा न। हे ईरान वीरान जेके बि ॾिसो था, इहो हिकु ई भारत हूंदो। उन खां पहिरियों अजनाब वर्ष, सॼी धरती भारत देश हूंदो। चओ हरे राम। त साथ संगत जी, ब्रह्मा जी जो जेको हिकु ॾींहुं आहे, हिकु ॾींहुं ध्यानु ॾिजो, उनखे 1000 चतुर्युगीअ तक जे उमिरि वारो चयो वियो आहे। 1000। हाणे कलयुग जी उमिरि आहे 4,32,000। द्वापर जी आहे उन खां डबल यानी 8,64,000। त्रेता युग जी आहे 3 गुना यानी 12,96,000। ऐं सतयुग जी आहे 4 गुना यानी 17,28,000। इन्हनि चइनी खे जोड़ींदव त टोटल ईंदव 43,20,000। इहा चइबी आहे हिकु चतुर्युगी। छा चइबी आहे? चओ न, इनखे छा चइबो आहे? सम्झ में अचे थो? असांजे समय जे अनुसार, हा न। असांजो जेको समय आहे न, 24 घंटे में 1 महीनो साल जेको असां मञींदा आहियूं, उन जे हिसाब किताब जे अनुसार 43,20,000 साल जी हिकु चतुर्युगी थींदी आहे, यानी सत्य, त्रेता, द्वापर, कलयुग चइनी खे मिलाए करे। इहा जॾहिं 1000 बार घुमी वेंदी आहे, यानी हिकु हिकु युग जॾहिं 1000 बार घुमी वेंदो आहे, त उनखे चइबो आहे हिकु चतुर्युगी। उन में ब्रह्मा जी जो थींदो आहे हिकिड़ो ॾींहुं। अचेव थी ॻाल्हि सम्झ में? हा कि न गोरी खाई चांहि पींदव वरी सम्झंदव अची करे? हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। तॾहिं त ब्रह्मा जी जेकी भगवान जी परीक्षा वरिती न, कुझु 2-3 मिंट जी, 2-4 मिंट जी, पर उहो असांजे धरतीअ जे अनुसार 1 साल थियो। 1 साल थियो। 1 साल तक भगवान वीचारा वो पाण ई बछड़ा बछड़ी ठही करे, ग्वाल बाल रस्सी भेताऊं, ॿियो घंटियूं ठही करे, बांसुरी ठही करे वीचारा घुमंदा रहिया। चओ हरे राम। ऐं घुमंदा ई न रहिया, राति जो वञी रस्सी ॿधाईंदा पंहिंजे गले में। बछड़ी ठहनि त रस्सीअ में त ॿधंदा न उनखे घर वारा, बछड़ा बछड़ियूं। हाणे 1 साल तक भगवान बछड़ी ठही, बछड़ो ठही करे ऐं गांइ जो खीर पीअंदा, त गांइ जो प्रेम वधी वियो।
एक साल तक वृंदावन जा जेके भी ग्वाल बाल हूंदा उहे श्री कृष्ण ठही विया, छो जो हो त ब्रह्मा जी बेहोश करे रखिया हा। तो हुनजे माता पिता सां भगवान वञी सुम्हंदा हा उते नंढे बालक रूप में, त हुननि माताउनि पिताउनि जो प्रेम वधी वियो। इहा ॻाल्हि कंहिं नोटिस कई? बलदाऊ महाराज। जॾहिं 1 साल गुज़रियो त गायूं पंहिंजे बछड़नि सां मिलण जे लाइ उहो जेको बांसनि जो वाड़ो हूंदो आहे न गांयुनि खे बंदि करण लाइ ठाहे रखंदा आहिनि, उहो तोड़े करे डुकी पियूं, रही नथियूं सघनि, छो जो बछड़ा थोरी न हो, त श्री कृष्ण हुया हिक हिक सां। त हुननि जो एॾो प्रेम वधी वियो, मानुषीय प्रेम खां बि वधीक गांयुनि जो प्रेम वधी वियो, देवत्व खां बि अॻिते वधी वियूं, छो जो हर गांइ खे कृष्ण गोपाल मिलियल आहे, हर गोपीअ खे ग्वाल खे भगवान गोपाल मिलियल आहिनि। त बलदाऊ महाराज सोचण लॻा बलराम जी त हिननि जो एॾो प्रेम कीअं वधी वियो आहे? एॾो प्रेम त कोई न कंदो आहे पंहिंजे बछड़नि सां, ग्वाल बालनि सां, पंहिंजे पुटनि सां बि एतिरो प्रेम कोई काथे कंदो आहे, हिननि जो एॾो प्रेम छो वधी वियो आहे? तॾहिं भगवान बलराम महाराज बि श्री कृष्ण जो ई रूप आहिनि। हा न, उन्हनि नेत्र बंदि करे ॾिठा त तुरंत सम्झी विया, अरे हे बछड़ो न आहे कृष्ण आहे, ये बछड़ी न आहे, हे कृष्ण आहे, ग्वाल बाल न आहे, हे बि कृष्ण आहे। चओ हरे राम। त ब्रह्मा जी वञी करे ॾिठो त मां जंहिंखे लिकाए करे चोराए करे वञी करे बेहोश करे आयो आहियां योग माया सां, उहे त उते ई पिया आहिनि गुफ़ा में। हे सभु केरु आहिनि? वरी ब्रह्मा जी ध्यानु लॻाए ॾिठो त हुननि खे बि सभिनि में श्री कृष्ण जो रूप नज़र आया, कृष्ण ई नज़र आया। त ब्रह्मा जी खे ॾाढी घबराहट थी, ॾाढो उन्हनि खे दुख थियो कि मां श्री भगवान खां परीक्षा वरिती आहे। तॾहिं सभिनी खे वापसि खणी आया त ब्रह्मा जी त पंहिंजे हिसाब सां 5-10 मिंट परीक्षा वरिती हूंदी, ॿियो वरी छा। लेकिन असांजे धरतीअ जे हिसाब सां 1 साल गुज़री वियो। चओ हरे राम। त असांजा 4 युग 1-1000 बार घुमी वेंदा आहिनि, त ब्रह्मा जी जो घणो समय थींदो आहे? घणा कलाक थींदा आहिनि? जोर सां चओ। 21 1 ॾींहुं यानी घणा कलाक थिया? 12 कलाक। केवल ॾींहुं थींदो आहे हिकिड़ो, 24 कलाक न थींदा आहिनि। छा था चवनि भगवान? ध्यानु ॾेई ॿुधो। भगवान चवनि था ब्रह्मा का जो 1 दिन है, 1 दिन रात न था चवनि, केवल 12 घंटा, उसको 1000 चतुर्युगी तक की अवधि वाला यानी समय वाला, और रात को भी 1000 चतुर्युगी तक की अवधि वाली जो पुरुष तत्व से जानते हैं वे योगी जन काल के तत्व को जानने वाले हैं। ठीक है? यानी ओतिरो ई समय वरी रात भी हूंदी आहे ब्रह्मा जी में, यानी 2000 चतुर्युगीअ जा उन्हनि जा 24 कलाक थींदा आहिनि। 1000 चतुर्युगीअ जो हिकु ॾींहुं, 1000 चतुर्युगीअ जी हिकिड़ी रात। हाणे अॻिते छा था चवनि भगवान, उहो बि ध्यानु ॾेई ॿुधो। भगवान चवनि था जेके बि प्राणी, हे नंढे हिकिड़े लीख खां वठी करे हाथीअ तक, मनुष्य खां वठी करे सभु जेके बि 84 लख जूणियूं, इन्हनि सभिनि खे चवनि था सभई चराचर भूतगण यानी प्राणी, ब्रह्मा जी जो जॾहिं ॾींहुं थींदो आहे न, सुबुह जा 5-6 थींदा आहिनि जेॾी महिल, ओॾी महिल अव्यक्त खां यानी ब्रह्मा जी जे सूक्ष्म शरीर खां सभु पैदा थींदा आहिनि। ठीकु आहे? वरी ब्रह्मा जी जा जॾहिं 1000 चतुर्युगी समय गुज़री वेंदो आहे, राति थींदी आहे ब्रह्मा जी जी, त उहे राति जे प्रवेश काल में उन समय अव्यक्त नामक ब्रह्मा जी जे सूक्ष्म शरीर में लीन थी वेंदा आहिनि। इहा ई कथा त नारद जी महाराज बि ॿुधाई आहे भागवत में, त मां जॾहिं शरीर छॾियो ओॾी महिल ब्रह्मा जी भगवान में लीन थियण वारा, उन्हनि खे निंड अची रही, त मां सभु ब्रह्मा जी में लीन पिया थियनि, मां बि उन्हनि में लीन थी वियुमि। ब्रह्मा जी महाविष्णुअ में भगवान वासुदेव श्री कृष्ण में लीन थिया, यानी वरी ओतिरी राति रही, 1000 चतुर्युगी रही। वरी जॾहिं ब्रह्मा जी भगवान मां प्रकट थिया, ब्रह्मा जीअ सभिनी ऋषिनि मुनियुनि खे प्रकट कयो, पुलह कृतु अंगिरा मरीच आदि, त पोइ नारद जी चवनि था मां बि उन्हनि मां प्रकट थियो। चओ हरे राम। त सभई प्राणी ब्रह्मा जी जो जेॾीमहिल ॾींहुं थींदो आहे त ब्रह्मा जी जी सूक्ष्म शरीर मां पैदा थींदा आहिनि। वरी ब्रह्मा जी जी जॾहिं राति थींदी आहे न, चओ हरे राम, त वरी ब्रह्मा जी जे सूक्ष्म शरीर में उहो हिन ऐनक पाए करे दूरबीन खणी करे नज़र अचण वारो कोन्हे, सूक्ष्म शरीर आहे, उन में लीन थी वेंदा आहिनि।
हे अर्जुन उहो ई हे प्राणी समुदाय सभई प्राणी केवल मनुष्य न सभई जंहिंमें प्राण आहिनि उहे प्राणी पैदा थी करे प्रकृति जे वश में थी राति जे प्रवेश काल में लीन थी वेंदा आहिनि वरी ॾींहं में पैदा थींदा आहिनि राति जो लीन थी वेंदा आहिनि चओ हरे राम उन अव्यक्त खां बि अति परे ॿियो अर्थात विलक्षण जेको सनातन अव्यक्त भाव आहे उहो परम दिव्य पुरुष सभिनी भूतनि जे नष्ट थियण ते बि नष्ट न थींदो आहे जंहिंखे चइबो आहे अक्षर अक्षर यानी नष्ट थियणु अक्षर जेको नष्ट न थिए इन खे वरी बि विस्तार सां सुभाणे असां पढ़ंदासीं सहस्त्र युग पर्यंतम मर्यद ब्रह्मणो विदुः रात्रिं युग सहस्रान्तां ते अहोरात्रविदो जना। हलो भाई 17 श्लोक थी 17 श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद केड़ो भजन आ भाई यो कल गायो महात्मा प्रभुदास तव्हां शायद ध्यान प्रसाद में हूंदो तव्हां वञो पिया त तव्हां ध्यान सां न ॿुधो इहो भजन हा न अचो हिकु बार वरी मेरे गोपाल दीदार का मौका दे दे हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। मेरी मंजिल है कहाँ मेरा ठिकाना है कहाँ मेरी मंजिल है कहाँ मेरा ठिकाना है कहाँ। छोड़ कर तुमको मेरे कान्हा मुझे जाना है कहाँ छोड़ कर तुमको मेरे कान्हा मुझे जाना है कहाँ। सिर्फ एक रात तेरे साथ का मौका दे दे हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। अपनी आँखों में छिपा
रखे हैं सपने मैंने, अपनी आँखों में छिपा रखे हैं सपने मैंने, अपनी पलकों में छिपा रखे हैं आंसू मैंने, अपनी पलकों में छिपा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं दीवानों की तरह, हम तेरे चरणों में आए हैं दीवानों की तरह। भूल जाना था तो फिर अपना बनाया क्यों था, भूल जाना था तो फिर अपना बनाया क्यों था, हे हरि तूने मुझे प्यार किया ही क्यों था, हे हरि तूने मुझे प्यार किया ही क्यों था, सिर्फ दो चार सवालात का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, मेरे गोपाल दीदार का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। बोलो वृंदावन बिहारी लाल लाल की जय। श्री कृष्ण गोविंद हरे गोपाल दामोदर दीन दयाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव।
कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, 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 ओ राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे गाओ। राधे कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण, केशवा माधवा हरे कृष्ण मधुसूदना, केशवा माधवा हरे कृष्ण मधुसूदना, हे केशवा माधवा हरे कृष्ण मधुसूदना, केशवा माधवा हरे कृष्ण मधुसूदना, हे हरि हे हरि हे हरि, हे हरि हे हरि हे हरि, हे हरि हे हरि हे हरि, हे हरि हे हरि हे हरि। ये जमी जब न थी ये जहाँ जब न था, ये जमीन जब न थी ये जहाँ जब न था, चांद सूरज न थे आसमां जब न था, चांद सूरज न थे ये जहाँ जब न था, ये जमी जब न थी ये जहाँ जब न था, ये जमीन जब न थी ये जहाँ जब न था, चांद सूरज न थे आसमां जब न था, चांद सूरज न थे आसमां जब न था, ओ जब न था कुछ यहाँ जब न था कुछ यहाँ, हाँ जब न था कुछ यहाँ, जब न था कुछ यहाँ, था मगर तू हरि हे हरि हे हरि हे हरि, हे हरि हे हरि हे हरि, हे हरि हे हरि हे हरि, हे हरि हे हरि हे हरि। जय राधे राधे, 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 जय राधे राधे,
जय राधे राधे 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 जय राधे ओ जय राधे राधे जय राधे राधे बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे बोलो राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राम वृंदावन बिहारी लाल की जय। श्याम सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। जय। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो। विश्व का कल्याण हो। हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन हरि लाल की जय। अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत परम संत श्री हनुमंत लाल की जय। श्री अन्नपूर्णा माता की श्री तुलसी जी माता की श्री वसुंधरा माता की श्री सरस्वती माता की जय। जगदम्बे मैया की जय। आज के आनंद की जय। आयो लाल सभई चौ झूलेलाल। प्रभु में रखो प्रेम भाव ऐं चाव ऐं सिक सां स्वीकार कयो प्रसाद में पुलाव। ऐं सुभाणे आर्तवार त नाहे न? महादेव काथे आहे? अॼु न आयो आहे महादेव। पोइ कीअं पतो पवंदो ॾींहं जो सुभाणे कहिड़ो ॾींहुं आहे भाई? महादेव सुभाणे कहिड़ो ॾींहुं आहे पुछां थो? हा त हर आर्तवार ते दरबार साहिब में 6:30 बजे सुखमनी साहिब थींदी अथव। बढ़िया सवेल उथी भुवन भास्कर सूर्य भगवान जे ॾींहं ते सुम्हणु न खपे सूर्योदय खां पोइ, हा न? रोज़ु न सुम्हणु खपे, पर सुभाणे त सूर्य भगवान जो ॾींहुं आहे। जेके सवेल उथंदा आहिनि सूर्योदय खां पहिरियों उन्हनि जो तन मन स्वस्थ रहंदो आहे। बढ़िया सवेल उथी करे अचो ऐं बढ़िया कलाक भजन करे गुरबाणी ॿुधी सत्संग कीर्तन करे पोइ बढ़िया तव्हांखे छुट्टी थी वेंदी 8 साढी 8। बोल गुरु नानक देव की। हाणे संदेश आयो आहे त विदाई भजन भरत पुरस्वानी ॻाईंदा। माफ़ कजो, छा नालो आहे? जय पुरस्वानी, भरतलाल जा सुपुत्र। हा, करतल ध्वनि सां अभिनंदन कयो। हा, वरी कम ईंदे चिठी। कहिड़ो भजन ॻाइबो? बोल वृंदावन बिहारी लाल की जय। कान्हा की बातों में जादू लगता है, हाँ, कान्हा की बातों में जादू लगता है।
राधा का भी दिल बेकाबू लगता है। कान्हा की बातों में जादू लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। मीठे मीठे बोलो पे जाऊं कुर्बान, मीठे मीठे बोलो पे जाऊं कुर्बान। सारा जग उनका दीवाना लगता है। कान्हा की बातों में जादू लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। कान्हा की बातों में जादू लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। बातें हैं जैसे वेदों की वाणी, ऋषियों मुनियों संतों भक्तों ने ही तो जानी। कान्हा की बातें हैं जैसे वेदों की वाणी, ऋषियों मुनियों संतों भक्तों ने ही तो जानी। इनकी दो बातें सुनने को कान तरसते हैं, एक झलक पाने को नैना रोज बरसते हैं। इनकी दो बातें सुनने को कान तरसते हैं, एक झलक पाने को नैना रोज बरसते हैं। इनके बिन जीना अधूरा लगता है, इनके बिन जीना अधूरा लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। कान्हा की बातों में जादू लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। गोविंद कान्हा की बातों में जादू लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। मेरे गोविंद गोविंद कान्हा गोविंद 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 माधव 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 गोविंद 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 माधव 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 माधव। हे माधव मेरे माधव माधव मेरे माधव माधव मेरे माधव माधव मेरे माधव 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 हे माधव 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 माधव। कान्हा ने वाणी में माखन मिश्री है घोली, जिसने भी दो बातें की वो कान्हा की होली। कान्हा ने वाणी में माखन मिश्री है घोली, जिसने भी दो बातें की वो कान्हा की होली। हंस वाहिनी ने इनके शब्दों को सजाया है, शिव जी ने इनके गीतों में डमरू बजाया है। हंस वाहिनी ने इनके शब्दों को सजाया है, शिव जी ने इनके गीतों में डमरू बजाया है। आनंद का सागर अनूठा लगता है, आनंद का सागर अनूठा लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। कान्हा की बातों में जादू लगता है। राधा का भी दिल बेकाबू लगता है। मीठे मीठे
बोलो पे जाऊं कुर्बान, सारा जग उनका दीवाना लगता है, कान्हा की बातों में जादू लगता है, राधा का भी दिल बेकाबू लगता है, कान्हा की बातों में जादू लगता है, राधा का भी दिल बेकाबू लगता है। गोविंद 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 गोविंद, माधव 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 माधव, गोविंद 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 गोविंद, माधव 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 माधव, हे माधव मेरे माधव, माधव मेरे माधव, माधव मेरे माधव, माधव मेरे माधव, माधव 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 माधव, हे माधव 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 माधव, मेरे माधव मेरे माधव मेरे माधव मेरे माधव, ओ मेरे माधव मेरे माधव मेरे माधव मेरे माधव। बोल वृंदावन बिहारी लाल की जय।